बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन्ना अरसलनाका शाहिदा वक़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऊज़ीतु फ़ी सबीलिही मा लम युअज़ अहदुन क़ब्ली क़त्त। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम। गुज़रियल असांजो उनवान हो आदाब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, उन ते बयानु थियो। अॼु उनवान आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान हिन आयत जी रोशनी में। इन्ना अरसलनाका शाहिदा, सूरत अहज़ाब आयत 33 सिपारो 22। पाण वञी क़ुरान खोले ॾिसो। अल्लाह से फरमाए इन्ना अरसलनाका शाहिदा, बेशक असां तोखे पैगंबर शाहिद करे बणायो आहे। शाहिद छा आहे? इन ई आयत में 5 सिफ़तूं बयान हुई। शाहिद, मुबशिर, टियों नज़ीर, चौथों दाई इलल्लाह, पंजों सिराज मुनीरा। इन्हनि 5 ते इंशाअल्लाह बयानु थींदो। अॼु आहे शाहिद जी लफ़्ज़ी माना आहे शाहिदी ॾींदड़। हुज़ूर शाहिद आहिनि। इन जूं 4 सूरतूं आहिनि जेके बयानु कबियूं इंशाअल्लाह। पहिरीं त ख़ुदाई तालीम जो हुज़ूर शाहिद आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तालीम ॾिनी, अल्लाह जे हिदायत जा रस्ता ॾसिया। सूरत माइदा में अल्लाह फरमायो अल यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। अॼु ॾींहुं मूं तव्हां ते पंहिंजो दीन कामिल कयो, पंहिंजी नेमत मूं तव्हां ते पूरी कई ऐं तव्हां खां दीन इस्लाम ते मां राज़ी थी वियुसि। हाणे इन आयत जे शान नुज़ूल खे चइबो त वरी बयानु असांजो अॻिते हली वेंदो। 3 जुमिला इन आयत में आहिनि। अल यौम अकमलतु लकुम दीनकुम, अल्लाह फरमाए थो मूं तव्हां ते पंहिंजो दीन पूरो कयो, दीन कामिल आहे। हाणे दीन में का बिदअत नई शइ न वधाइबी। जेकॾहिं नई शइ तव्हां वधाईंदव त पोइ दीन कामिल न चइबो, खुटल आहे। जीअं हुज़ूर कयो ईअं कबो। अबा हुज़ूर जे ज़माने में, साहबा जे ज़माने में, अहल बैत जे ज़माने में इहे झंडियूं फड़काइण, रोडनि ते घुमण हुयो? ॿुधाए को का तारीख़ साबित करे। हाणे इहे शयूं शुरू करणु फरमाए दीन में इज़ाफ़ो आहे, ऐं दीन में इज़ाफ़ो इहो जाइज़ कोन्हे। पहिरीं ॻाल्हि अल्लाह फरमाई त दीन पूरो कयो। ॿी ॻाल्हि माना हिदायत जेका अल्लाह ॾिनी हुज़ूर जे ज़रिए सां उहा पूरी कई। हुज़ूर उन जा शाहिद आहिनि। व अतममतु अलैकुम नेमती, मां तव्हां ते पंहिंजी नेमत बि पूरी कई। रब जी नेमत ऐं महिरबानी पूरी थी। मतिलबु आहे त रब जी नेमत छा आहे? दीन। जंहिं वटि दीन आहे त रब जी नेमत पूरी अथसि। दीन न अथसि त नेमत खुटल अथसि। असां नेमत छा खे था सम्झूं? आवा बंगलो अथसि, इन ते नेमत आहे। वॾी गाॾी अथसि, इन ते नेमत आहे। ऐं वॾो कारोबार अथसि, इहा नेमत अथसि। अच वञ तालुक चङा अथसि, इहा नेमत अथसि। हर को इन खां सलाम, इनखे सलाम पियो करे, इहा नेमत अथसि। रब चए थो मूं तव्हां ते नेमत पूरी कई। नेमत मां मुराद दीन आहे। हाणे जंहिं वटि दीन कोन्हे इहो नेमत खां ख़ाली आहे, नेमत इन जी खुटल आहे। बंगलो नेमत आहे बिल्कुलु। औलाद ताक़त आहे इंसान जी। पुट, भाइटिया, पोटरा, ॾोहिटा, भाणेजा, इहे ताक़त आहिनि। माण्हू उन्हनि सां गॾियो पियो घुमे, उन्हनि जे आसिरे ते हर को चवंदो भई ताक़त आहे। असांजे पासे हिकिड़ो कुराड़ो कंडियारो साइड, पोइ उनखे कंहिंखे चयो कुराड़ो बणा पोड़ो थी वियो आहे, सभिनी खे तंग थो करे। हिकिड़ो खणी चंबो वाहे कढोसि बसि। ॿिए चयो त कुराड़े में हथु न विझो। छो? चे कुराड़े जा पोटा, ॾोहिटा, भाइटिया, भाणेजा 90 खां मथे आहिनि। असां गणिया आहिनि। कुराड़ो त वाक़ई सहन खां ख़ाली आहे, दिमाग़ ख़ाली अथसि। उहे रुॻो हिकिड़ी हल्की हल्की थपड़ी हणंदा वञनि। 90 ॼणा अॻियों जेको कुराड़े खे हिकिड़ी थप हणंदो न, कुराड़ो कोन थप में मरंदो, हिन जे 90 थपड़ुनि सां ही प्यालो करे ईंदो। वाक़ई पंहिंजो वॾो प्यारो आहे। चाचो आहे, हुनखे को घटि वधि ॻाल्हाईंदो त माण्हू थी पवंदो। बाबो आहे, हुन लाइ उथी पवंदो। भाउ आहे, उथी पवंदो। मामो आहे, हुन लाइ उथी पवंदो। माना औलाद बि हिकिड़ी नेमत आहे। पुट, पोटा, भाइटिया, भाणेजा नेमत आहिनि। घर नेमत आहे, घरवारी नेमत आहे। राज भाज सलामी थियनि, इहा नेमत आहे। फरमाई त वॾी नेमत आहे दीन, जंहिं वटि सभु शइ आहे।
बंगलो गाॾी कार नेमतूं सभु अथसि, इहे दुनियावी नेमतूं रब जो अहसान आहे, जंहिं ते आहे रब जो अहसान आहे, नाहे त रब जो शुक्र आहे, इहा का वॾी ज़रूरत न आहे। दीन वॾी नेमत आहे जे उहा न अथसि ॼण कुझु ई कोन अथसि, इन बंगले जी हैसियत ई कान्हे का, ऐं माण्हुनि वटि इहा नेमत ई कोन थी नज़र अचे। तंहिंजे करे ए दोस्तो अज़ीज़ो, अलाह जी दीन जी नेमत जेकॾहिं असां वटि थोरी आहे त असां ख़ुशि थियूं, इन्हनि बंगलनि खां वॾी कम जी आहे। ऐं टियों जुमिलो जेको हिन आयत में आहे, वरदीतु लकुमुल इस्लाम दीना, मां तव्हां सां दीन इस्लाम ते राज़ी थी वियुमि। दीन इस्लाम मूंखे पसंदि आहे, ॿियो दीन न। ॿियो को दीन आणींदो रब जो मूंखे क़बूल न आहे। क़ुरान शरीफ़ ॿी आयत में फरमाई, वमन यब्तग़ी गैरल इस्लाम दीनन फलन युक़बल मिन्हु वहुव फिल आख़िरति मिनल ख़ासिरीन, जेको इस्लाम खां सवाइ ॿियो दीन आणी। हाणे बा माण्हुनि जा मुख़्तलिफ़ नज़रिया आहिनि, तव्हां ॿुधंदव, को कहिड़ो ख़्यालु आहे, को कहिड़ो ख़्यालु आहे, को डांस पियो करे, आ गए सरकार झूम मचा दो, मायूं पियो नचाए, अलाए छा पियो करे, तव्हां ॾिसो पिया था सोशल मीडिया ते, रोडनि ते बि ॾिसो पिया। इहो इस्लाम न आहे, न बि कई, न सहाबी कयो, न अहल बैत कयो, न अहलुल्लाह कयो। हाणे जंहिंखे जीअं वणेसि थो तीअं कम खे छिके पियो, या सिख, हिंदू, ईसाई, यहूदी, इहे दीन अलाह क़बूल न आहिनि। इहे पंहिंजे पंहिंजे दौर जा दीन क़बूल थी विया। यहूदियत अॻे हुई, ख़तमु थी वई, मनसूख़ थी वियो। ईसाइत हुई, मनसूख़ थी वई। हाणे इहे सभु दीन मनसूख़ आहिनि। हींअर जेको क़ाबिल क़बूल दीन आहे उहो अलाह साईं चवंदो इस्लाम आहे। इहे टे जुमिला अलाह साईं आयत में बयानु फरमाया। हाणे इन खां सवाइ जेकॾहिं को ॿियो दीन आणींदो त पोइ क़बूल न आहे। ॿी सूरत हुज़ूर जे शाहिद जी, हुज़ूर उम्मत ते शाहिदी ॾींदड़ आहे। हुज़ूर उम्मत जो शाहिद आहे। हाणे उम्मत जे ईमान आणण जो, उम्मत जे अमाल जो हुज़ूर शाहिद आहे। ऐं हुज़ूर पंहिंजी उम्मत ते बि शाहिद आहे, ॿियनि उम्मतुनि ते बि शाहिद आहे जेके हुज़ूर खां अॻे थी वियूं। हुज़ूर जे दौर में, हुज़ूर खां अॻु में अलाह हिकिड़े नबी खे घुराईंदो, चवंदो बा तो पंहिंजी क़ौम खे दावत ॾिनी, ड्रिॼारी न मुंहिंजे अज़ाब खां, त न ईमान आणींदव मूं ते, अलाह अकेले वहदहु ला शरीक ते? चईसीं हा। चई पोइ हुतां जी उम्मत बीह रहंदी, चई मा जाना मिन नज़ीर। क़ुरान थो चए, उहो चवंदा असां वटि को बि ड्रिॼारींदड़ कोन आयो, आहे ई कोन, हे कूड़ो आहे। अवा हे तुंहिंजे मथां शाहिदी बीठा अथई, तूं हिकिड़ो, हे घणा, हे चवंदा असांखे शायदि ड्रिॼारींदड़ न आयो। उहो नबी चवंदो, उम्मत मोहम्मदिया खे सॾु कयो। हुज़ूर मदीने वारे मीर खे घुरायो, हुज़ूर जी उम्मत ईंदी, चईसीं हा बिल्कुलु, हिन अलाह जे पैगम्बर हिन खे ड्रिॼारियो, पर हिन न मञियो। पोइ उहे वरी इनकारी थी पवंदा, चई हीअ त हुया ई कोन, हे असांखां अलाए केतिरा साल पोइ आया। हाणे तव्हां मां जो हिकिड़ो चवे तबा फिलाणे पड़ ॾाॾे जेको आहे असांजे सां एग्रीमेंट कई, चई असां वेठा हुआसीं, बा तूं किथे, तुंहिंजे पड़ ॾाॾे खे 100 साल गुज़री विया, उन तूं हुए जा? चई सघे थो, चई असां खां 200-300 साल पोइ आया, हे वरी शाहिदी था ॾियनि। उहे चवंदा अलाह असां सचा आहियूं। जे कीअं? चई तो पंहिंजे क़ुर में इहो बयानु फरमायो आहे, अलाह जे पैगम्बर नूह दावत ॾिनी, क़ौम इनकार कयो। इहे चवंदा असां वटि केरु कोन ड्रिॼारींदड़ न आयो। अलाह जे पैगम्बर लूत ॾिनी, इब्राहिम ॾिनी, इसहाक ॾिनी, इन्हनि सभिनी दावत ॾिनी, पर इन्हनि इनकार कयो। हाणे या त तुंहिंजे क़ुर में बयानु ग़लति आहे, या ही ग़लति आहिनि, अलाह जो क़ुर सचो आहे। हुज़ूर पंहिंजे उम्मत जी तस्दीक कंदो, उम्मत ते हुज़ूर शाहिद हूंदो। फर्म वजालना कुम उम्मतम वसत, अलाह चए थो मां तव्हांखे दरमियानी उम्मत कई आहे, उम्मत अदल वारी। लितकूनु शुहदा अलन्नास, तव्हां माण्हुनि ते शहीद गवाह आहियो। वयकून रसूल अलैकुम शहीदा, तव्हां ते हुज़ूर शाहिद आहे। मदीने वारो मीर तव्हांजी गवाही ॾींदो, पंहिंजे उम्मत जी गवाही ॾींदो। हुज़ूर पंहिंजे उम्मत जो शाहिद आहे। अलाह फरमाए इन्ना अरसलनाक शाहिदा, असां तोखे शाहिद बणायो पंहिंजी उम्मत जो। इहो शाहिदी अलाह क़ुर में अॻे ज़िक्र बयानु फरमाए, इहे क़ुर जो अहवाल उते ॿुधाईंदा। टीं सूरत हुज़ूर जे शहादत जी, ला इलाहा इल्लल्लाह जी शाहिदी ॾींदड़ हुज़ूर आहे। हुज़ूर उन वक़्तु मके में वहदानियत जी शाहिदी ॾिनी, तौहीद जी शाहिदी ॾिनी, जो जबल मथे ते खणणु सोलो, दावत ॾियणु ॾुखी। मके जा मुशरिक पावरफुल, ॾिंगा, ताक़तवर,
हाणे उन्हनि खे जो हुज़ूर चयो बुतनि जी पूॼा छॾियो, केर बि कोन्हे को, ला इलाहा इल्लल्लाह, अकेलो अलाह, ॿियो केर बि कोन्हे को। धीउ पुटु ॾींदड़ अलाह, रिज़्क़ रोज़ी ॾींदड़ अलाह, इज़त हया मौत, इज़त ज़िल्लत ॾींदड़ अलाह, मौत हयाती ॾींदड़ अलाह, ग़मी ख़ुशी ॾींदड़ अलाह, जीआरींदड़ मारींदड़ अलाह। हे बुत कुझु बि कम जा कोन अथव। अची मुखालफ़त थी, अची मुखालफ़त थी, 360 बुत रखियल आहे। हाणे बि ॼण उहो ई कमु आहे। तव्हां वञी हिन जूं पीके फिल्मूं ॾिसो, साॻियो कमु आहे। चे माण्हू मुस्लमान वञी क़बर ते झुकियो पियो आहे, हिंदू बुत ते झुकियो पियो आहे, ॻाल्हि साॻी आहे। हो क़बर खे थो चए तूं सभु कुझु ॾे, हीअ बुत जी ठहियल मूर्ति खे थो चए सभु पियो ॾे। हुनजो बि कारोबार हले पियो, हिन जो बि कारोबार हले पियो, दीन जे नाले ते हीउ बि कमाए पियो, हू बि कमाए पियो। हिंदुस्तान में इन्हनि जेको आहे सो इन्हनि जे मंदरनि जी जेका मालियत आहे अलाए केतिरनि अरबनि खरबनि में पई आहे। विढ़नि त नथा। दीन जे नाले ते जेको चंदो मिले थो, माण्हू खाइनि पिया, उहो त अलाह आराम करे। हुज़ूर उन वक़्तु दीन जी दावत ॾिनी, कहिड़ियूं तकलीफ़ूं आयूं। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मूं जेका हदीस फरमाई पढ़ी, फरमाए उज़ी तू फी सबीली, अलाह जे रस्ते में जेके मूंखे तकलीफ़ूं ॾिनियूं हुयूं, मा लम युज़ अहदुन क़बली क़त्तु, मूंखां अॻे कंहिं हिक बि नबी खे अहिड़ी तकलीफ़ न मिली। तकलीफ़ूं अॻिन नबियुनि खे बि मिलियूं, ईअं न त न, पर उन्हनि सभिनी खां वधीक तकलीफ़ूं हुज़ूर खे मिलियूं। हुज़ूर निमाज़ पढ़नि काबे में, अबू जहल उठ जी ओज मथां उछलियो वञे, रस्ते ते कंडा उछलाइनि, दावत ॾियनि। ताइफ़ जे मैदान में जो दावत ॾियणी आहे ताइफ़ वारनि खे, नंढड़नि ॿारनि खे पथरनि सां शिश्कार ॾिनो, ॿारनि खे जो कंहिंजे पुठियां लॻाए ॾे त पोइ बिना चरे भले चङे भले खे। हुज़ूर जो जेको आहे सो जिस्म रत सां लहू लहा, जुती मुबारक खून सां भरिजी वई। साहबा इकराम जेको साईं सां गॾु हो हुज़ूर सां ख़िदमत वारो, उन चयोसीं दुआ घुरो। फ़रिश्तो आयो, चईसीं दुआ तव्हां हुकुम कयो त ॿिन्ही जबलनि खे, ताइफ़ जबलनि जे विच में ॿिन्ही खे पीसे छॾियऊं। तो भेण नबी रहमत ते एॾो ज़ुल्म कयूं। जेको गॾु हो साहिबी, उन चईं दुआ घुरो, रतो रत करे छॾियऊं। मुंहिंजो त ख़ैर आहे, तव्हां भेण तंहिंखे रतो रत कयूं। हुज़ूर हथ खयां। हाणे जो फ़रिश्तो बि सम्झंदो हूंदो पिटींदा हूंदनि, हे ख़िदमतगार साहिबी बि सम्झंदो हूंदो हुज़ूर पिटींदो हूंदुनि, पर हुज़ूर कहिड़ी दुआ घुरी, अल्लाह महदी क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून, रब हिदायत ॾिनी मूंखे सुञाणनि कोन था, सुञाणनि हा तीअं न कंदा। एॾी वॾी रहमत लिल आलमीन। उन वक़्तु हुज़ूर अलाह जे वहदानियत जी शहादत शाहिदी ॾिनी त अलाह अकेलो वहदहू ला शरीक आहे। अलाह जे दीन जी प्रचार कई त रब हिकिड़ो आहे, ॿियो केर बि कोन्हे को। तव्हां जंहिंजे पुठियां लॻो पिया, इहे सभु ईअं ठहियल आहिनि, अजायो ठहियल आहिनि माण्हुनि खे परेशान करण जूं, मुंझाइण जूं। हुज़ूर इन्ना अरसलना का शाहिद, अलाह चए थो तोखे असां शाहिद करे मोकिलियो। चोथों, आख़िरत जे अहवाल जी शाहिदी बि हुज़ूर ॾिनी। अबा हू क़बर आहे, क़बर में हिसाब किताब थींदो, जन्नत जहन्नम आलम बरज़ख सभु शयूं थींदियूं। इहे कहिड़ियूं? हुज़ूर ॾिसियो, असां त कान ॾिठी आहे, असां न जन्नत ॾिठी आहे न जहन्नम ॾिठी आहे। इहे सभु हुज़ूर ॾसिया, ऐं इहे अलाह साईं हुज़ूर खे क़ुर में ॾसिया। आख़िरत जे आलम जो अहवाल बि हुज़ूर ॾिनो। हाणे इहो शाहिद, शाहिद मां मुराद हाज़िर नाज़िर कोन्हे को, जेको अॼुकल्ह माण्हू मिंट में पटियो था वञनि, हाज़िर नाज़िर कोन्हे। जे ईअं चइजे त पोइ ही उम्मत बि शाहिद आहे। असां बि शाहिदी ॾींदासीं जेकॾहिं नूह अलैहिस्सलाम जी क़ौम दाऊं कंदी त असांखे नूह अलैहिस्सलाम तबलीग न कई त तव्हां बीहंदोसीं, क़ुर में लिखियल हो नूह तबलीग कई, न इनकार कयो। तव्हां क़ुर माना सां पढ़ियो, उर्दू में पढ़ियो, सिंधी में पढ़ियो, पश्तो में पढ़ियो, फारसी में पढ़ियो, सराइकी में पढ़ियो, बलोची में पढ़ियो, बिराइल में पढ़ियो, अंग्रेज़ी में पढ़ियो, अलाए केतिरियूं ॿोलियूं इन्हनि सभिनी में लिखियल आहे। तव्हां सभु पढ़ो पिया। जे न पढ़ियो त जुमे ते कंहिं आलिम खां ॿुधो, पाण मोबाइल ते इस्लामी चैनल तां का शइ ॿुधी, ही उम्मत बि गवाह थींदी। पोइ असां बि हाज़िर नाज़िर आहियूं छा? हाज़िर नाज़िर त कोन्हे। हर जाइ ते हाज़िर नाज़िर मुंहिंजे रब जी ज़ात आहे। तंहिंजे करे दोस्तो, हुज़ूर शाहिद आहे, गवाही ॾींदड़ आहे हिन उम्मत जी। उम्मत अॻिन खे जॾहिं अलाह चयो असां तोखे शाहिद बणायो आहे, त हुज़ूर जन जूं अखियूं रोअण हार की थियूं। हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद अर्ज़ फरमाए त मां ॾिठो हुज़ूर जन अखियुनि मां लुड़क लाड़े वेठा। छो त अलाह चए थो हुज़ूर तोखे शाहिद बणायोसीं। जेकॾहिं निमाज़ ते आयो, ज़िक्र अज़कार ते आयो, तूं शाहिद ऐं ख़ुशी आहे। पर जेकॾहिं ज़िनाखोरी में लॻल आहे, व्याज में लॻल आहे, जुआ ते लॻल आहे, करप्शन ते लॻल आहे, मुल्क खे टोड़ण में लॻल आहे, तबाही ते लॻल आहे, त पोइ शाहिदी वरी बि हुज़ूर ॾींदो। जे हुज़ूर जी शाहिदी हूंदी त बचंदो। हाणे माण्हुनि जी बदीने वारी सरकार वेठी आहे, असांखे परवाह ई कोन्हे। अबा पाण बि त सुधरबो न, रुगो ठलनि आसरनि ते त कमु न हलंदो।
बाबो वेठो आहे परवाह ई कोन्हे, बाबे जो हिकु बि चवणु न वठे, हिकु बि ॻाल्हि न ॿुधे, पोइ छा पीउ चवंदुसि तव्हां वेठो आहियां, न हथ ई कोन चवंदुसि। ईज़ाए जो माउ खे, माउ जहिड़ी शफ़ीक जॾहिं तंग कईंसि त माउ ई हथु कढी छॾींदसि। अहिड़ियूं मायूं हुज़ूर जे दौर में बि हुयूं, बचनि खां नाराज़, बचे जो साहु न पियो निकिरे, हुज़ूर अची पहुता, माउ खे चयूं चई मूंखे ॾाढो ईज़ाए बख़्शींदीमांसि ई कान। हुज़ूर साहब आगे अर्ज़ु कयो, काठियूं गॾु कयो, साड़े छॾियऊंसि, नथी बख़्शेसि त भला साड़े छॾियऊंसि, साहु नथो निकिरेसि, सकरात जी कैफ़ियत में आहे, साड़े छॾियऊंसि। जॾहिं इहो लफ़्ज़ ॿुधईं त पोइ माउ जो हां ठरी ॻरी पियो, चईसि मां बख़्शियोमांसि। माउ नथी बख़्शे, साहु नथो निकिरे, सकरात में पियो, मौत में लोड़े, माउ पीउ खे नाराज़ करे चए थो मां बसि झंडी लोड़ाई त माना मां कामयाबु थी वियुसि, साओ झंडो फड़कायुमि, 4 देगूं लाथमि, मूं जहिड़े मौलवी खे 1000 ॿ ॾेई छॾियमि, साईं जहिड़े खे 5000 ॾिनमि, बाबे ते पादर, भाउ ते पादर, भेण ते पादर, चए मां बख़्शिजी वेंदुसि। न बख़्शबे बाबा, असां मुलनि जे आसिरे तूं कोन बख़्शबे, बख़्शबे जॾहिं तोखां माउ पीउ राज़ी आहिनि, बख़्शबे जॾहिं तुंहिंजे कंहिं ते ज़ुल्म न आहे थियल, जेकॾहिं तूं किरोड़नि जी करप्शन करे 50,000 कंहिं मस्जिद में ॾिना, कोन बख़्शबे। लखें रुपया घिटियुनि जा खाई, चेयरमैन खाई वञे, ढकण जा पैसा, पत्थरनि जा पैसा, लकड़नि जा पैसा, सीसियुनि जा पैसा खाई, मूं जहिड़े मौलवी खे 5000 खीसे में विधई, कोन बख़्शबो। आउं हिनखे सर्टिफिकेट ॾेई छॾींदुसि, बाबा हल चढ़ी वे, उहो अहिड़ा पादर खाईंदो ऐं क़ुर जो न पढ़े, हीउ क़ुर बि दाही थींदो। क़ुर त छा मदीने वारो मीर दाही थींदो। अलाह से क़ुर में फरमायो, वकाल रसूल या रब इन कौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा। अलाह जो हबीब मदीने वारो मीर उन ॾिहाड़े चवंदो, अलाह चवंदो रसूल, वकाल रसूल ऐं चवंदो रसूल, या रब ए मुंहिंजा रब, इन क़ौमी मुंहिंजी हिन क़ौम इत्तखज़ू हाज़ल क़ुरआन महजूरा, क़ुर खे छॾे ॾिनो, पकड़ी। हाणे मदीने वारो मीर जे फिरियादी थी बीहे त बचंदासीं। तव्हांजे 4 ॼणा चेयरमैन ते बीह वञो त हिन करप्शन कई आहे त फांसी अची वेंदसि। 5 ॼणा के अदालत में निभा, हिन क़तलु कयो आहे माण्हू खे, असां ॾिठो पे, असां ऐनी गवाह आहियूं, पोइ फांसी ते चढ़ी वेंदो। दुनिया जी 2 माण्हुनि जी शहादत जे करे अॻियो फांसी गवाही जे करे फांसी थो वञे, कूड़े केस में फांसियो थो वञे। अलाह जो हबीब जॾहिं फिरियादी थी बीहंदो, बचाव थींदो। साईं मदीने वारो मीर वेठो आहे, अलाह क़ुर में थो चए इहो मदीने वारो मीर क़ुर न पढ़ण जे करे फिरियादी हूंदो, दाई हूंदो, पोइ बचाव थींदो। अब या त क़ुर सचो या तव्हां सचा, असां सचा, हिकिड़ी ॻाल्हि त हूंदी न सची, सभु त ॻाल्हियूं न हूंदियूं। अलाह जे क़ुर में चए थो हुज़ूर मथां फिरियादी थी बीहंदो, ऐं जे हुज़ूर फिरियादी थी बीठो त बचाव जी गली ई कान्हे का, पोइ किथां बि रस्तो बचाव जो कोन्हे को। हाणे ईअं कोन्हे को त असां मौलवी खे ॾेई छॾियो, झंडियूं हयूंसीं, वरी ज़ुल्म हाणे रबियुल अव्वल अचे थो, हाणे शुरूआत तव्हां ॾिसंदव, मां तव्हांखे हर दफ़े रबियुल अव्वल में यादि ॾियारींदो आहियां, पोइ भेरे ॾियारण में बरकत आहे। ऐं हिकिड़े दफ़े 12 रबियुल अव्वल ते माइटनि खे ससु सहुरे खे छॾणु पियोसि मोरो, बाबा हाणे मीलाद जी ख़ुशी आहे, मां इनकारी त न, हाणे तव्हां भली वञी कयो, मूंखे तकलीफ़ कान्हे का। हाणे इहा मीलाद पंहिंजे शहर में कयो, नेशनल हाईवे ते किथां जी हालत आहे, नवाब शाह खां मोरो कलाक, पंहिंजी गाॾी ते 1.5 2 कलाक सफ़र, 4 कलाक लॻी विया, जहिड़ो कराची पे वञा, नेशनल हाईवे ते वाह गए सरकार। हाणे जे चओ त बाबा तूं मुनकिर रही, अड़े बाबा को मरीज़ मां खयो पियो वियुसि, कुराड़ा खयो पियो वियुसि, रस्तो त ॾियो न। वाह जी, या नबी जी इश्क आहे, असां पिटूं पिया ॾियूं तव्हांखे, असांजी तकलीफ़ आहे, पोइ हिते मरीज़ छॾे को पोइ हिते मोटे थियो, काॾे वञे, ज़ुल्म जी इंतिहा आहे। हाणे नेशनल हाईवे ते तव्हां, अॻे बि मूं तव्हांखे ॿुधायो, हिकिड़े दफ़े अख़बार में आयो, हाणे थोरी थोरी पॉलिश हिननि जी थिए थी त कुझु न कुझु सम्झ में आई। उहो हिकिड़े अॻे दफ़े आयो त हूर बि लुटी गई, हिकिड़ी औरत खे चयूं तूं हूर थी, मीलाद में पे हूर करे घुमायोसि, वाकई अच्छा कपिड़ा पाराए जन्नत जी हूर कयोसि, ख़ूबसूरत चेहरे वारी। उहा वरी हुसैन आगाही थाणे मुल्तान ते पहुती, चे मूंसां हिननि मौलवियुनि हूर जे लाइ 30,000 में तय कयो त 30,000 में असां सॼो ॾींहुं हलंदी, 15,000 ॾेई फिरी आहे, बाक़ी 15,000 वठी ॾियो। नबी जो इश्क इहो आहे, छोरियूं तव्हां तयारु करे घुमंदा तो। हाणे त 2-3 साल थिया आहिनि, ऐं शहर जी हाल न ॾिठो आहे, तव्हां नौजवान ख़बर हूंदी, रक्षनि ते वञो, नौजवान छोकिरियूं हाणे इहे से मीलाद थियूं मल्हाइनि, असां बि ख़ुशि त नबी जे इश्क में पियो वञनि। अब इहे जेके ॿिया माण्हू ॾिसंदा, तव्हां पंहिंजूं धीअरूं करे ॾिसंदा। अकुल ऐं सम्झ जी बि त सोच आहे, ऐं मायूं 2 हुजनि, असां जहिड़ा मुरीद 50 हूंदा जाम, मायूं रुगो 2 वधायो, पोइ ॾिस त कीअं थो कमु वधे। हाणे इहो दीन आहे, हाणे जे चओ चईसीं हीउ मौलवी मुनकिर आहे, हे मीलाद खे मञे ई कोन थो, बाबा
असां हुज़ूर जे सहाबा कीअं करे ॾेखारियो, अहल बैत कयो। अम्मा फातिमा नबी जी प्यारी लाडली थी, सोणे अली खे चई जे मां वफ़ात करे वञा त मुंहिंजो जनाज़ो राति जो खणजां, ॾींहं जो न खणजां। छो? चई सॼी ज़िंदगी हुज़ूर जे हिन प्यारी न्याणी फातिमा खे कंहिं न ॾिठो आहे, ॾींहं जो जनाज़ो ईंदो त ॾिसण त पोइ बि कोन ईंदो, पर इहा ख़बर पवंदी कद केतिरो हो, सनी ही या थुली ही, डिघी ही या बिंदरी। जनाज़ो जॾहिं खयो था वञूं त कद जी ख़बर पइजी थी वञे, जनाज़ो खणंदे कुलो ॾींदे ख़बर थी पए। अब अहिड़ी आफ़त खे खणंदो केरु, गाॾी घुरायो असां त मरी वेंदासीं, चई ॾींदा आहिनि माण्हू जेके न पुॼी सघंदा। जनाज़े खॼण मां कद जो अंदाज़ो थींदो, साइज़ जो अंदाज़ो थींदो। हुज़ूर जी लाडली धी एॾो परदो कयो, असां वारियूं न्याणियूं अम्मा फातिमा जे जुतीअ जे दज़ जे बराबरि न पहुंचो। हुज़ूर पंहिंजे राणियुनि खे, घरवारियुनि खे, अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम नाबीन साहबी आयो सिखण लाइ, इजाज़त वरितईं, पाण पंहिंजे घरवारियुनि जो थो वञो घर वञो। हुज़ूर जे घरवारनि अर्ज़ु कयो, अम्मा अंधो आहे छा ॾिसंदो, जेको तव्हां ॾांहुं सिखण थो अचे उनजी अखियूं आहिनि ई कोन, असां साइड ते वेहूं था, तव्हां पढ़ायोसि असां ॿुधूं था। हुज़ूर लफ़्ज़ फरमाया, अफ़ अमया वाने अंतुमा, हू त नाबीना, तव्हां त अंधियूं कोन आहियो, रुगो मर्द खे थोरी झलियल आहे, तूं न ॾिस, औरतुनि खे बि झलियल आहे, औरतुनि खे बि झलियल आहे, तव्हां न ॾिसो। हुज़ूर पंहिंजे न्याणी घरवारियुनि खे उथारे छॾियो, नाबीन खे बि ॾिसण जी इजाज़त कोन्हे, असां वारियूं घुमंदियूं थियूं अथनि शहर, पर इन्हनि खे किथां इजाज़त आई, इन्हनि खे बि इजाज़त कान्हे का, इन्हनि खे बि परदे जो हुकुम आहे। पोइ साईं बसि मुंहिंजी छोकिरी जो ॾोह ई कोन, अची तावीज़नि वरायोसि, मूं तरबियत कई उन ॾे तवजो ई कोन्हे, मूं न्याणीअ खे कीअं पे हलायो उन तवजो ई कोन्हे, कीअं पे आई कीअं पे वई उन ॾे परवाह ई कान्हे। साईं अॼु मीलाद आहे, अॼु ख़त्मो आहे, मायुनि जो हिकिड़ो ख़त्म जो रवाजु हूंदो, बाबा साईं असांजो पढ़ियल त घटि हो, पुराणी या फाइनल पास हो, पोइ मायूं असां वारियूं चवनि असां बि न ॾिना हूंदासीं काॾे ख़त्मे ते, अबा किथे आहे, सूमरनि जे घर आहे, कीड़ियुनि जे घर आहे, मक्सियुनि जे घर आहे। पोइ बाबा साईं वॾी सम्झ वारो, हाणे हे निकिरी वियूं ख़त्मे ते, मायुनि जे घर ख़त्मो थो हले, ओॾे जो वञे घर तव्हां अचो सूमरनि जे तव्हां वञो, हेॾे त घर त तव्हां कीड़नि जे पे वियो, ख़त्मो हेॾे ॾसी हेॾे काॾे वियो। हाणे इहा ॿीहर माई बि कन कंदी त असां जेको ॾसे घरां था निकिरूं इहो असां ग़लति, माना इहा अॻे मर्द में एतिरी सोची, असांखे परवाह ई कोन्हे का, उहा बि वई हली, सुबुह खां वई शाम ते आई, काॾे वई केॾां आई, पुछा आहे ई कान। पोइ चऊंसीं हाणे निकिरी वई, तावीज़े ज़ोर ते फलाणो खणी वियो, हुनखे ॿधो हुनखे ॿधो, वकील त ॿिन्ही लाइ तयारु आहे, हुनखे बि चवंदो तूं बच हू बच हू बच, जीअं बि थिए उन्हनि जी त रोज़ी आहे। मूं पंहिंजी तरबियत केतिरी कई आहे, मीलाद जे बहाने ते न्याणियूं रोडनि ते पुॼाइण, इहे सही कोन्हनि के। हाणे पोइ जेके नथा मुड़नि अबा हुननि जूं मुंहिंजूं त न आहिनि, ॾसण त तव्हां ते लाज़िम आहे, तव्हां वधि में वधि पंहिंजे घर जा पाबंद आहियो, मां पंहिंजे घर जो पाबंद आहियां। बाक़ी जेकॾहिं को मुंहिंजो भाउ को माइट वञी थो रुलाए त हुनजी धीउ आहे, सुभाणे को नुक़सानु ॾिसंदो हुनजो थींदो, मुंहिंजो थोरी थींदो। इस्लामी नाले ते वञो तव्हां बुखारी पीर ते ख़मीस ॾींहुं बीहो त सही, हितां ज़िक्र वठण थियो अचनि या छा थियूं कनि, ऐं बार बार चवंदा हे अलाह जो घर, हे अख़लाक मूंखे इजाज़त नथो ॾिए हिन लफ़्ज़ी, बेपर्दगी शुरूआत हितां थिए थी, हिननि अखियुनि मां सभु शयूं हितां शुरू थियनि थियूं। मदीने वारे मीर परदो कयो, साहबा परदो कयो, अहल बैत परदो कयो, असां वारियूं त अलाए छा आहिनि साईं। साईं जे दिलि ख़राबु न आहे त कुझु बि न थींदो, वरी सम्झाईंदड़ अजीब सम्झाईंदे, साईं ज़हर जी ॿोरी ते चढ़ियो पियो खोड़ सारा पढ़ियल लिखियल निमाज़ी, असांजो केॾी महिल ॻाल्हि कयूं त हिकिड़े मूंखे अची वरायो, चए मोल साहिबु तूं त ॾाढो ॾींघो आहीं, वॾी ॻाल्हि थो करी, ज़हर जी ॿोरी ते चढ़ी वे थोरी असरु कंदी, ज़हर खाईंदे त मरंदे। मूं चयो भाउ मां तोखे झलियो किथे आहे, तूं पंहिंजी माउ बि छॾ, धीउ बि छॾ, भेण बि छॾ, जाॾे वणई ताॾे छॾ, आउं त तोखे नथो झलियां, हीउ क़ुर अलाह ऐं अलाह जो फरमान झले थो, मां इहो थो ॾसियां, जो मां तोखे झलियां ई कोन थो। मीलाद जे नाले ते मायूं रुलाइण, मजलिसुनि जे नाले ते मायूं रुलाइण, इहो दीन न आहे। इहे रुगो मजलिस नथियूं वञनि, खोड़ सारा खुराफात थियनि था, अवां पाण बि जेकॾहिं तहक़ीक़ कंदो त दिमाग़ अलाह ॾिनो अथव, ज़रूरी त कोन्हे हर ॻाल्हि मौलवी तव्हांखे खोले वज़ाहत सम्झाए, पाण बि सोचे सम्झी सघो था। अलाह साईं हुज़ूर खे शाहिद करे बणायो, शाहिद जूं 4 सूरतूं तव्हांखे ॿुधायूं। पहिरीं त अलाह ताला जे तालीम ऐं हिदायत जो हुज़ूर शाहिद आहे,
दीन मुकम्मल आहे, दीन में वधाउ न कबो। हाणे जेके बि वधाउ जेके बि कंदा माना दीन खुटल आहे। जे दीन खुटल आहे त अलाह चए थो मूं दीन पूरो कयो आहे। अल यौम अकमलतु लकुम दीनुकुम, दीनकुम, मां तव्हां ते दीन कामिल कयो आहे। हाणे हीउ जो चए थो त दीन में वधाउ कबो, हे सावा झंडा कटका खणी मायूं वञी पिनाए ॿियूं, पोइ बाबा तव्हां भली वञी पिनायो, असांखे एतिराज़ कोन्हे, असां कोन छॾींदासीं। जंहिंखे क़ुर हदीस सम्झ में अचे थी कम अज़ कम उहो अमल करे। भला तव्हां पंहिंजे घर जा ज़िम्मेवार आहियो, ॿाहिरि चाचे मामे जा ज़िम्मेवार न आहियो। जेको रोले थो त भली रोल, नियाणियूं बि तुंहिंजियूं, नुक़सान बि तोखे थींदो। ॿियो न थिए त बेपर्दी जी बदनज़री जो गुनाह तोखे थींदो। ॿियो त उम्मत ते हुज़ूर शाहिदी ॾींदो, क़यामत जे अहवाल जी हुज़ूर शाहिदी ॾिनी आहे त क़यामत हीअं थींदी। टियों अलाह ताला जे वहदानियत जी शाहिदी, अलाह अकेलो आहे, ॿियो को बि कोन्हे को। हे जेके चवंदा असां मारे छॾींदासीं, कुझु बि न आहिनि, सभु ठग आहिनि। इन जे हथ में मौत कोन्हे। जे इन जे हथ में मौत हुजे त कॾहिं मारे छॾींदा। जेको धमकी ॾिए थो चईसि तूं मूंखां अॻ में ज़िंदा रहंदे, मारींदड़ त तूं ई। उहो हिकिड़े बुज़ुर्ग पीर ज़ुल्फ़कार नक्शबंदी ॿुधायो त असांजो हिकिड़ो केस हमरा आयो, चईसि मुंहिंजो भाउ मिटी हिकिड़े हंधि थियली, जहिड़ो थी पियो, तूं में त हमरा हथियार खणी आयो, मूं वारे भाउ हुन खां खसे उनखे ई वाहे छॾियो। हाणे उहो भाउ बि मुंहिंजो छुटो, ॿियो बि छुटो, मां मैनेजर बैंक में, मां पंहिंजी रोज़ी कंदा, हो शायदि बि विया त बाबा तूं ई मारियो तूं। ऐं जेल हलियो वियुसि, को दुआ कयो, को वज़ीफ़ो दसियो, मूं न मारियो न कुझु। हाणे शायदि केस पको बीठो आहे। सो तंहिंजे करे हिन उम्मत ते वहदानियत जा अहवाल, आख़िरत जा अहवाल हुज़ूर ॾिना। दीन उहो चइबो जेको अलाह जो रसूल फरमाए। ईअं कोन्हे त जेको जीअं चवे तीअं करे। तव्हां जीअं तंहिंखे जंहिं तंहिंखे करे ईंदा, जंहिं तंहिंखे वठी ईंदा। हुज़ूर पर्दो कराइण जो हुकुम कयो, क़ुर जे 22 सिपारे में आहे। सहाबा हुकुम कयो, अहल बैत हुकुम कयो। न पीर मुर्शिद खे घर वठी वञिबो, इंसान गुनाह थी थो पए। मौलाना अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैह सिजावल जो वॾो आलिम हूंदो, उहो चवंदो 80 साल जो आहियां, ब्लड प्रेशर शुगर सभु मर्ज़ मूं में आहिनि, पर जेकॾहिं ड्रोड़ शुरू थिए, नौजवान छोकिरी ड्रोड़ंदी, चवंदुसि अभी तो मैं जवान हूं। जंहिंखे मूंखां, मुंहिंजी माई खे बि ख़तरो मूं मां कोन्हे, पर जॾहिं चङियूं चङियूं सूरतूं ॾिठमि त आउं बि ड्रोड़णु शुरू थी वेंदुसि। माना शैतान हमलो करे थो। तंहिंजे करे दोस्तो इन शयुनि ते पाबंदी कबी, पाण कोशिशि कबी। तव्हां सभु मुकल्लफ़ आहियो घर जा। जे तव्हां छुड़वागी ॾिनी त क़यामत जे ॾींहुं औरतूं त टंगबियूं, पर इहे मर्द बि टंगबाज न, आज़ादी ॾिनी। दुआ त अल्लाह ताला जेको मूं क़ुर हदीस ॿुधायो इन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना।